नाज़रीन, हैदराबाद के रहवासियुनि महांगाई जो ज़िम्मेवार ज़िले इंतज़ामिया के करार ॾेई छॾियो आहे ऐं चयो आहे त प्राइस कंट्रोल कमेटियूं पंहिंजो कमु न पियूं कनि, जेका संदन नाअहली आहे। उन हवाले से पेश आहे SS न्यूज़ के रिपोर्टर गुलाम मुस्तफ़ा सोलंकी जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, हैदराबाद समेत सॼी सिंध में महांगाई जेको आहे सो ग़रीब अवाम खे परेशान करे छॾियो आहे ऐं रोज़मर्रा जे जेके इस्तेमाल जूं शयूं आहिनि उन्हनि जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि ऐं अवाम सख़्तु परेशान आहे। अचो त माण्हुनि खां पुछूं था त हीअ शयुनि में जेका ओचितो महांगाई जी लहर आई आहे उन अवाम खे केतिरो परेशान कयो आहे। महांगाई कंट्रोल करण जे लाइ हुकूमत खे को बहितर अमलदमात करणो पवंदो, जीअं एक्सपोर्ट थियल शयूं ॿाहिरां खां घुराइणियूं पवंदियूं। इंडिया खां जी अची सघे थी, वाघा बॉर्डर खां, त उतां खां नथो अचे, ॿिए बॉर्डरनि खां अचे थो त उनजा इख़राजात वधनि था। हिन वाघा बॉर्डर खां अचे त इख़राजात घटि थींदा, छो त वाघा बॉर्डर खां अचण सां हिते शयूं बसर आहे, टमाटो आहे, आराम सां हिते अची सघनि थियूं। त गवर्नमेंट को इक़्तिदाम कान बि वठे, सिंध गवर्नमेंट हिन ते को नोटिस कोन बि वठे। पर महांगाई तमामु घाटे टोड़ इज़ाफ़ो अची वियो आहे, ग़रीब माण्हू जो जीअण तमामु मुश्किल थी वियो आहे हींअर। त इन लाइ हुकूमत फौरी तौर ते के क़दम खणे जंहिंसां आम माण्हू खे रिलीफ मिली सघे। बाक़ी गुज़ारो तमामु मुश्किल आहे हींअर, जेका 50 रुपए वारी शइ आहे 150-200 ॾियणी पहुती आहे। हाँ, सफ़ेद पोश माण्हुनि ते वधीक बर्डन आहे, ठीकु आहे। जेका शइ असां फ़र्ज़ु कयो 1000 रुपए वठंदा हुआसीं त अॼु उन जा असांखे 2500 ॾियणा था पवनि। हाँ, असांजूं महदूद पघारूं सफ़ेद पोशनि जूं ऐं मथां वरी जेको आहे असांजी पघारूं बि कटी थियूं 5-5 ॾींहं, त ॿुधाए त काॾे वञे मिडिल क्लास माण्हू। जेका लेबर कम्युनिटी आहे या जेके सरकारी माण्हू आहिनि पघार वारा, जंहिंजी मंथली अचे थी, उन्हनि जी शइ त ओतिरी आहे। हाणे लाज़मी जेका सब्ज़ी अचे पई माण्हू जी त न पघार मां पूरी थी पई, न वरी लेबर जेको ॾियाड़ी वारो मज़दूर आहे उनजी पूरी थिए पई। माण्हू सूर दर्द ॿुधाए थकी पियो आहे। राति मूं हिकिड़ी ब्रोफिन जो हिकिड़ो जेको आहे न सीरप वरितो, 70 रुपया लिखियल आहिनि। मेडिकल स्टोर वारो सुठो मेडिकल स्टोर वारो आहे वाधूआ ते, चवंदो आउं 130 रुपए में ॾींदुसि। पर भई हिते 70 रुपया लिखियल आहिनि, तव्हां 130 रुपया अचे कोन पई। हाणे हिते बि इहो ई जवाबु आहे, अचे कोन थी, वठो त वठो, न त बाबा तव्हांजी मर्ज़ी आहे। असांजी सब्ज़ी या कंहिं बि शइ जो अॼु हिकिड़ी शइ रेट वठी था वञूं, सुभाणे जो कोई रेट ख़बर न आहे। असांजी गवर्नमेंट एॾी नाअहल थी वई आहे जो को बि गवर्नमेंट कमु करण लाइ तयारु न आहे। तव्हां गिहु ॾिसो, खंडु ॾिसो, रुपए वारी शइ बि वठंदो न उनजो सुबुह जो रेट ॿियो हूंदो। इहो असांजी गवर्नमेंट जी नाअहली आहे। न हिननि वटि लिस्ट आहे, न ई हिननि वटि कोई चेकर अचे थो, न क्वालिटी चेकर, न प्राइस लिस्ट अची चेक करे हिते रेट हलाइनि। मन मस्ती आहे पंहिंजी दुकानदारनि जी, छा रेट हलाईंदा। हाणे भिंडी ॾिसो तव्हांजे साम्हूं पई आहे, सफ़ा ख़राब भिंडी 200 रुपया किलो। गवर्नमेंट जो कमु आहे उन शयुनि खे जेको आहे लुक आफ्टर करे रेट तव्हां पाण ॾिसो, टमाटा 200 रुपया किलो आहिनि, बसर जो छा कंडीशन आहे, आम माण्हू सैलरीड पर्सन केॾांहुं वेंदो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे गवर्नमेंट जो कमु आहे, प्राइस कंट्रोल डिपार्टमेंट आहे न। हाणे को माण्हू हुन ते कंट्रोल करण जे लाइ तयारु न आहे, इहे त पंहिंजे रेट ते था हलाइनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे गवर्नमेंट जो कमु आहे हुन ते कंट्रोल करे उन्हनि खे ॾिसे त भाई जेको आहे रेट प्रॉपर कहिड़ो आहे, कहिड़े रेट ते हीअ सेल आउट कंदा। नाज़रीन, ही तव्हां माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त मार्केटनि में शयुनि जा अघ जेके आहिनि रोज़ बरोज़ वधी रहिया आहिनि ऐं ग़रीब माण्हू जेके आहिनि इन महांगाई जे करे तमामु घणो परेशान आहिनि। ऐं हिते अक्सर माण्हुनि जो इहो चवणु आहे त हिते ज़िले इंतज़ामिया या रेट कंट्रोल जेका कमेटी आहिनि उन्हनि कमेटियुनि तरफ़ां को बि चेक एंड बैलेंस न आहे, जंहिंजे करे महांगाई रोज़ बरोज़ वधी रही आहे ऐं अवाम सख़्तु परेशान आहे। कैमरामैन हुज़ुर बख़्श सां गॾु गुलाम मुस्तफ़ा सोलंकी, SS न्यूज़, हैदराबाद।